हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह हिन माह ज़ुलहज में पंहिंजे प्यारे सिकी लधे फ़र्ज़ंद खे अल्लाह जी राह में क़ुर्बानीअ लाइ पेश कयो। क़ुरान पाक जी सूरह साफ़ात जे 100 खां 110 ताईं वारनि आयतुनि में अल्लाह पाक पंहिंजे खलील जी इन क़ुर्बानी जो ज़िक्र ॾाढे अजीब अंदाज़ में बयानु फ़रमायो आहे। दिल सां ॿुधो, हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह खे औलाद न थींदो हुयो, पोइ पंहिंजे रब खे पुकारियईं, रब हबली मिनस सालिहीन, ऐं पालणहार मूंखे सालिह औलाद अता कर। फबशरनाहु बिग़ुलामिन हलीम, पोइ असां उनखे बुर्दबार पुट जी ख़ुशख़बरी ॾिनी। फलम्मा बलग मअहु साय क़ाल या बुनय्य, पोइ जॾहिं उहो उन सां गॾु कम जे क़ाबिल थी वियो, इब्राहिम चयो, ऐ मुंहिंजा पुटड़ा, इन्नी अरा फिल मनामे अन्नी अज़बहुक, मूं ख्वाब ॾिठो आहे त मां तोखे ज़बह थो कयां। फंज़ुर माज़ा तरा, हाणे तूं सोच कर त तुंहिंजी कहिड़ी राय आहे। क़ाल या अबत, चयईं, ऐ मुंहिंजा बाबा, अफ़अल मा तुअमरु, ईअं कर जंहिंजो तोखे हुकुम ॾिनो वञे। सतजदूनी इंशा अल्लाह मिनस साबिरीन, इंशा अल्लाह अन क़रीब तूं मूंखे सब्र करण वारनि मां लहंदे। फलम्मा अस्लमा, पोइ जॾहिं ॿई राज़ी थिया, वतल्लहु लिल जबीने, ऐं पुट खे पेशानी भर लेटायईं। वनादैनाहु अन या इब्राहिम, ऐं असां उनखे सॾियोसीं त ऐ इब्राहिम, क़द सद्दक़्त रुया, बेशक तो ख्वाब सचो करे ॾेखारियो। इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन, असां नेकी कंदड़नि खे ईअं इनाम ॾींदा आहियूं। इन हाज़ा लहुवल बलाउल मुबीन, बेशक ही चिट्टो इम्तिहान हुयो। फफ़दैनाहु बिज़िबहिन अज़ीम, ऐं असां हिकु वॾी ज़बह उन जे बदिले में ॾेई उनखे बचाए वरितो। वतरकना अलैहि फिल आख़िरीन, ऐं असां पोयनि ऐं उन जी तारीफ़ बाक़ी रखी। सलाम अला इब्राहिम, सलाम हुजे इब्राहिम ते। कज़ालिक नजज़िल मुहसिनीन, ईअं असां नेकनि खे इनाम ॾींदा आहियूं। जॾहिं खलीलुर रहमान अलैहिस्सलाम पंहिंजे प्यारे पुट खे क़ुर्बानी लाइ पेश कयो, उनजी इहा अदा रब खे वणी। मिलत इब्राहिमी ऐं उन जी इन सुन्नत खे बाक़ी रखियो वियो। क़यामत ताईं अचण वारनि मुस्लमाननि मथां लाज़िम कयो वियो त जंहिंखे बि माली तौफ़ीक़ मिले, नसाब जो मालिक बणिजे, सो प्यारे खलील जी सुन्नत खे जीआरींदे कोई जानवर अल्लाह जी राह में क़ुर्बान करे। सभिनी खे मुंहिंजी गुज़ारिश आहे, जंहिंखे बि तौफ़ीक़ आहे अल्लाह जी राह में क़ुर्बानी कयो।